अहम ख़बर अवां खे ॾियूं। काज़ी अहमद वेझो नवाबशाह लिंक रोड ते ऑयल टैंकर ऐं सुज़ुकी में टक्कर सबबि 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे सबबि शेख बिरादरी जा औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी में आलम, उमेर, अब्दुल्ला ऐं अरसलान, सुल्तान, अयास, कामरान, आकिब ऐं ॿिया शामिल आहिनि। वाक़िया आगाह कयूं पिया। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। काज़ी अहमद वेझो नवाबशाह लिंक रोड ते ऑयल टैंकर ऐं सुज़ुकी में टक्कर सबबि 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे सबबि शेख बिरादरी जी औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी में आलम, उमेर, अब्दुल्ला, अरसलान, सुल्तान, अयास, कामरान, आकिब ऐं ॿिया शामिल आहिनि। आगाह करे रहिया आहियूं। काज़ी अहमद वेझो नवाबशाह लिंक रोड ते ऑयल टैंकर ऐं सुज़ुकी में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबबि 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िया आगाह कयूं पिया। हादसे में शेख बिरादरी जा औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।